हीअ आहे मुंहिंजो शहर मांजन, जेको तारीख़ी शहर आहे ऐं इंडस हाईवे खां तक़रीबन अध किलोमीटर ताईं परे आहे। सेवण ऐं हैदराबाद जे पूरे विच ते, यानी ॿिन्ही पासनि खां 75 किलोमीटर परे आहे। हीउ मुंहिंजो अबाणो वतन कीअं उजड़ियो, कीअं वरसियो ऐं दरिया शाह हिन सां कहिड़ियूं कहिड़ियूं महिरबानियूं कयूं, अॼु असीं इन ॻाल्हि खे मांझंद जे माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल में तफ़सीलवार सम्झंदासीं ऐं तारीख़ जे माख़ज़नि खां मदद वठंदासीं। कोशिशि कंदासीं त मांझंदनि जी जेका लिकल तारीख़ आहे, जेका वक़्त जे दज़ में अटिजी वई आहे, उन खे कंहिं नमूने सां एक्सप्लोर करे सघूं। त मांझंद जे माज़ीअ खे ॾिसण जे लाइ उन जे मुख़्तलिफ़ शयुनि खे परोड़ींदासीं। तव्हां सभिनी जो मां ध्यानु छिकाईंदुसि मांझंदनि ॾे त अचो त गॾिजी मूं सां गॾु मांझंदनि जे शहर जो अभ्यास करियूं ऐं तारीख़ जे माख़ज़नि में ॻोल्हियूं या परोड़ियूं त हीअ कीअं उजड़ियो ऐं कीअं वरसियो। दरिया शाह जे दग ते वाक़िअ शहर मांझंद बाबति तारीख़ जा पुराणा माख़ज़ को घणो अहवाल त कोन था ॾियनि, बसि के इशारा ई मिली सघिया आहिनि। हूअं बि हिन शींहं दरिया जे कंधीअ ते सिंधू तहज़ीब उसरी बि आहे त उन जे क्रोध सबबु ॿोड़ा ॿोड़ में उजड़ी बि आहे। हिन शहर जे नसीबनि में इहो ई कुझु पलियल पियल आहे। दरिया जे उभरंदे कंधीअ ते टोड़ी फाटक ओरियां 20 दरिया खां वठी शावेस जे टकरियुनि ताईं हिकु कुदरती ज़मीनी झुकाव या नेचुरल डिप्रेशन आहे, जंहिं करे आबकलानीअ में उन सरज़मीन ते दरिया शाह जी हुकूमत हूंदी आहे। मांझंद बि पंहिंजे बीहक उन ज़मीनी झुकाव में ठाही आहे। सिकंदर यूनानीअ जे जंगी मुहिम जोईअ जे कातिब एरियन पंहिंजे किताब में सिकंदरी लश्कर जे वापसीअ दौरान सिंध अंदरि हिकु ख़ासि पातणी लंघ जो ज़िक्र मंझाबिरी जे नाले सां करे थो, जंहिं नाले खे अंग्रेज़ मुहक़िक़ बर्टन बि पंहिंजे किताब में दुहिरायो आहे। किन मुहक़िक़नि जो ख़्यालु आहे त मंझाबिरी उहो ई दरियाई लंघो आहे जिते अॼुकल्ह मांझंद शहर आबाद आहे, जॾहिं त घणा मक़ामी मुहक़िक़ उन ख़्याल जा आहिनि त अहिड़ो लंघ हैदराबाद ऐं झिरक विच में किथे हो। H.T. लैम्ब्रिक पंहिंजे किताब सिंध हिकु आम जाइज़ो, बदर अबड़े पंहिंजे किताबनि रनीकोट ऐं खीरतर जो सफ़र ऐं किन ॿियनि अर्ज़ियाती ॼाणुनि जे कथ मूजिबि मांझंद लॻो उन जे आसपास वारो पथरीलो इलाइक़ो 48 खां 67 मिलियन साल अॻु वारे पैलोसीन दौर सां तालुक़ रखनि था। हिननि माहिरनि मूजिबि हाणोके लकी जाबलू सिलसिले जी इब्तिदा रनीकोट दौर जे माथिरियुनि जी इर्तिका आहे। ॾाढियारे जबल, खुज़दार, लसबेले ऐं खुब पासे जाबलू सिलसिलो साॻे दौर में उभरियो। लकी जबल वारे सिलसिले में मौजूदु वणनि जा पंड पहाड़ ऐं मांझंद तोणे लाखड़ा कोयले जा ज़ख़ीरा उन दौर जूं निशानियूं आहिनि। शक नाहे त शावेस टकरीअ वारी पुरस्रार माथिरीअ में किन क़दीमी नायाब जानवरनि जा पिंड पहाड़ बि मिली पवनि। मांझंद ते इहो नालो कीअं पियो, उन बाबति का वुसण जोगी मालूमात त मिली न सघी आहे, पर कुझु माहिराना राया ज़रूरु मिलिया आहिनि। मांझंद ज़ात बि हिते ई वसे थी ऐं 3 किलोमीटर ओलह ॾखण तरफ़ हिकु ॿियो ॻोठ सोबो मांझंद आबाद आहे। अयाज़ भागत जे ख़्याल में सिंध जो ही नंढो ऐं क़दीमी कबीलो आहे ऐं मांझंद कबीले वारा ईरान खां आया ऐं अची सिंध में आबाद थिया। सवाल इहो थो थिए त एतिरे अरसे बैदि बि हिन कबीले जी आबादी मोचारे तइदाद में छो न थी आहे। अचो ॿिए माहिर डॉक्टर नबी बख्श खान बलोच जी राय मालूम करियूं। इश्तियाक अंसारी साहब टिमाही महराण जे पंहिंजे छपियल मज़मून में बलोच साहब जी राय लिखी आहे। उन्हनि मां वॾे जो नालो मांझंद हो, जंहिंजे पोयां ई सॾिया विया। हिन खे 3 पुट हुआ, तंगियो, भंभो ऐं मुरीद, ऐं उन्हनि खे औलाद थियो। तंगीअ खे 2 पुट हुआ, वरम ऐं निहाल। संदन पीढ़ी हीअं हुई: मांझंद पुट आली, पुट सन्हड़ो, पुट जमाज, पुट धरत। उनखां पोइ कई पीढ़ियूं मथे पुट आली, पुट नौशेरवान, पुट केथाब। इश्तियाक अंसारी मूजिबि ही दरअसल सिंधी नस्ब जे माण्हुनि जो नंढो कबीलो आहे ऐं हिननि जा नाला सिंधी नस्ल आहिनि, न की ईरानी। मक़ामी तौर ते हिन कबीले जूं 7 नुखियूं ॼातियूं वञनि थियूं, जिन में मांझंद, तंगियाणी, मुरीदाणी ऐं सोढाणी वग़ैरह शामिल आहिनि। किन मक़ामी रवायतुनि मूजिबि दुल्हे दरिया ख़ान ठटे खां उत्तर सिंध तरफ़ लश्कर सां वञी रहियो हो त हिन तड़ ते हितां जे वस्तीअ वारनि खेसि मांझांदो करायो हो।
जेको पोइ मांझांदे वारा ऐं पोइ वक़्तु गुज़रंदे मांझंद वारा ऐं मांझंद थी विया। मांझंद खे मांझंद वारे नाले सां जंहिं तारीख़ी किताब में सभ खां पहिरीं लिखियो वियो आहे, उन किताब जो नालो तारीख़ मज़हर शाहजहानी यूसुफ़ मीरक जो सन 1044 हिजरीअ में लिखियलु आहे, जंहिंमें ज़मीनी तौर ते निगाह अवेस करणीअ जे वेझे हिकु ॻोठु मांझंद तोरायो आहे। साॻे किताब जे सिंधी तर्जुमे वारे माख़ज़ जे सुफ़े नंबर 24 ते सन परगिणे में बाग़ी क़बीलनि तौरु खुमाण, छछर ऐं मांझंद तौरु ॼाणायल आहिनि। सुफ़े नंबर 167 ऐं 168 ते साॻियनि क़बीलनि खे मुग़ल सल्तनत जे नाफ़रमान ऐं बाग़ीअ तौरु लिखियो अथसि ऐं साणनि सख़्ती करण जो बि ज़िक्र कयल आहे। गुमान ग़ालिब आहे त मांझंद क़बीले वारनि मांझंद बस्तीअ जे मलाहनि सां गॾिजी खासाई जे दाऊद ऐं इस्माइल शोरे जी मदद कई हुजे, जो मरहूम सिराज मेमण पंहिंजे हिकिड़े नावल जे मुहाग में मांझंद जे सालिह मलाह जो देश भगत तौरु ज़िक्र कयो आहे। तारीख़दान ग़ुलाम मोहम्मद लाखे पंहिंजे मुरतब कयल मुतालियो सिंध जो जुल्द 1 में सेवण खां हालन ताईं वारे इलाइक़े में आबाद सिंधी क़बीलनि जे मुग़ल बादशाह शाहजहान जे दौर में बग़ावतुनि जो ज़िक्र कंदे लिखियो आहे त उहे एतिरा त ताक़तवर हुआ जो समेजन ऐं उन्हड़नि सां गॾिजी दरियाई टैक्स बि वसूल कंदा हुआ। 1831 धारे हिकु अंग्रेज़ जासूस अलेक्जेंडर बर्न्स पंहिंजे यादगिरियुनि जी किताब ट्रेवल थ्रू इंडस, जंहिंजो तर्जुमो सिंधुअ जो सफ़र में मांझंद ॻोठ ऐं उन जे नंढड़े दरियाई बंदर जो ज़िक्र कंदे उन जी आबादी तक़रीबन 2000 लिखी आहे। ॿिए हंधि दरियाई ॿोॾि जे सितम जो अहवालु कंदे लिखे थो त हीउ ॻोठ गुज़िरियल 12 सालनि में 11 दफ़ा ॿुॾो आहे। दरियाशाह जे इन्हनि हमलनि तोणे जो हिन बस्तीअ खे तरक़ी याफ़्ता बणिजणु नथे ॾिनो, पर पोइ बि हितां जे बावफ़ा माण्हुनि पंहिंजे माॻ सां अज़ली मुहबत जो सबूत ॾींदे उनखे आबाद पए रखियो आहे। डिसंबर 1888 धारे अंग्रेज़ अमलदार ईस्टविक खे सिंध में अंग्रेज़ी रेज़िडेंट कर्नल हेनरी पाटेंजर जो असिस्टेंट मुक़ररु कयो वियो, जंहिं मालवा गुजरात इंडिया जे हिकिड़े फ़ारसी ॼाणू मुस्लमान लुत्फ़ुल्लाह खे मददगार तौरु सिंध जो सफ़र करायो, जंहिं पंहिंजी आत्मकथा यानी ख़ुदि नोश्त फ़ारसी ज़बान में लिखी, जंहिंजे सुफ़े नंबर 34 ते पंहिंजे ख़ुश्कीअ रस्ते मुसाफ़िरीअ जी हिकु मंज़िल मांझंद ॼाणाईंदे सॼे इलाइक़े खे सरसब्ज़ ऐं शादाब लिखियो आहे। रिचर्ड एफ बर्टन 1844 खां सिंध में ईंदो रहियो। हिन पंहिंजे पहिरें किताब सिंध एंड द रेसिस दैट इनहेबिट इन वैली ऑफ द इंडस में सिंध में समाट क़बीलनि जे 283 ज़ातियुनि जो ज़िक्र कयो आहे, पर किथे बि मांझंद ज़ात जो ज़िक्र न कयो आहे। जॾहिं त पंहिंजे ॿिए किताब सिंध रिविज़िट, जंहिंजो तर्जुमो सिंध मुंहिंजी नज़र में जे सुफ़े नंबर 601 ते हैदराबाद खां आमरीअ ताईं रेलवे लाइन जी अवाइली सर्वे जो ज़िक्र कंदे गोपांग खां मांझंदनि जो फ़ासिलो 14 मील ॼाणायो आहे, जिते 1855 खां लाइन विछाइण जो कमु बि शुरू थियो। डॉक्टर मुमताज़ हुसैन पठान पंहिंजे तारीख़ ते लिखियलु किताब सिंध अरब दौर जे हवालियाती किताब अल मसालिक वल ममालिक जे सुफ़े नंबर 105 जे 75 जे तवसत सां लिखे थो त अरब जाग्राफ़ीदान मौजूदा सन भरिसां हिकु शहर उनरी या उत्तरीअ जो ज़िक्र कयो आहे, जेको आमरी हरगिज़ न आहे। हिन जो इशारो यकीनन मांझंद ॾांहुं अचे थो। बदर अबड़े पंहिंजे किताब सिंधुअ जो सफ़र 1989 में ज़िक्र कंदे लिखियो आहे त मंजाबिरी पतण जितां सिकंदर दरिया उकिरियो हो, सो ॾिनल फ़ासिले आधार मांझंद त कोन थो लॻे, पर किन जो ख़्यालु आहे त इहो मांझंद जो मौजूदा शहरी हो। टी पोस्टन पंहिंजे किताब तर्जुमो सिंध जीअं मूं ॾिठीअ में मेंगर नाले हिकु नंढे शहर जो ज़िक्र कयो आहे ऐं ठटे खां ॾिनल फ़ासिले मूजिबि इहो मौजूदा सन न पर उन खां ओरियां किथे आहे। इहो वुसण लाइ सबबु ज़रूरु बणिजे थो त क़दीम शहर मेंगर किथे मौजूदा मांझंद या उन जे आस पास वारो इलाइक़ो ई न हुजे। हेनरी पाटेंजर पंहिंजे किताब ट्रेवल थ्रू सिंध एंड बलूचिस्तान में इशारतन पुराणे ककराले परगिणे ठटे ऐं सेवण वारे विच जे इलाइक़े खे सरसब्ज़ ऐं दरियाई उथल जो शानदार इलाइक़ो चयो आहे। ॾिठो वञे त टोड़ी फाटक ओरियां 20 दरीअ रेलवे लंघ वटि कुदरती ज़मीनी झुकाव या डिप्रेशन सबबु दरिया जो पाणी अॼु बि शावेज़ जे टकरनि ताईं वञी लॻे थो, जंहिं करे ई पुराणो तिजारती रस्तो बि उन कंधीअ सां ॾसियो वियो आहे। क्लार्डो मार्कोटस जे तर्जुमे थियल किताब सिंधी वापारीअ में बि उन तरह जे तिजारती रस्ते जो ज़िक्र कयल आहे।
लेफ्टिनेंट कर्नल आउटराम पंहिंजे किताब द कॉन्क्वेस्ट ऑफ सिंध में 1843 जे 11 फरवरी जो सर चार्ल्स नेपियर जे हैदराबाद तरफ़ वधंदड़ फ़ौज जो आबी रस्तो हाला ऐं मांझंद वारो इलाइक़ो ॼाणायो आहे, जिते हैदराबाद जे मीरनि ते दॿाउ विझण लाइ अंग्रेज़ी लश्कर आर्ज़ी कैंप या छावनी बि क़ाइमु कई हुई। हीउ साॻियो ई आउटराम हो जंहिं नाउमल जे सलाह ते मांझंद खे 1844 धारे ई तेलको करार ॾियारे उते मुख़्तियार कार मुक़ररु करायो हो। आबपाशी खाते सिंध जे के मायानाज़ इंजीनियर शफ़क़त हुसैन वधो साहब पंहिंजे किताब सिंधू नदीअ जी बीहक ऐं सिंध में ॿोॾूं जे सुफ़े नंबर 56 ते दरिया जे पेट में क़दीम ज़माने खां बदल सदल ते हासिल सेर मालूमात ॾिनी आहे। अॼु खां 5000 साल अॻु में सकरन जे ओलह तरफ़ पुराणे डेल्टा ठहण जो ज़िक्र कंदे उतां ई सिंधू दरिया जे ॿिनि हिसनि में विरहाइजी वञण जो तफ़सील बि ॾिनो आहे। दरिया में जमा थींदड़ सिल्ट सबबु उन जो रुख़ ऐं वॾो वहिकिरो फिरंदो रहियो आहे। सुफ़े नंबर 69 ते मांझंद जो ज़िक्र कंदे लिखियो आहे त उते बंदर हुआ, जेकॾहिं खाद थींदी हुई त वरी ॿी वसंदी थोरो पर भरो आबाद कई वेंदी हुई। मांझंद, बुढ़ापुर ऐं उनड़पुर ईअं तबाह थिया ऐं आबाद थिया आहिनि। हिन मुताबिक़ 1758 खां वठी 1843 ताईं दरियाई वहिकिरे पंहिंजो रुख़ मोड़ियो।